सॼी सिंध में अटो महांगो, समारोह में 90 रुपया फी किलो ते सस्तो अटो दस्तियाब। जॾहिं सॼी सिंध में अटे जी क़ीमत 130 रुपया फी किलो ताईं पहुची चुकी आहे, तॾहिं समारोह शहर में सिंध हुकूमत जी सब्सिडी प्रोग्राम तहत आवाम खे 90 रुपया फी किलो जे हिसाब सां सस्तो अटो फ़राहम कयो पियो वञे, जंहिंसां महांगाई खां परेशान माण्हुनि खे वॾो रिलीफ मिलियो आहे। तफ़सील मूजिबि सिंध हुकूमत पारां अटे जे चकी मालिकनि खे सब्सिडी तौरु कणिक फ़राहम करण खां पोइ तालुका इंतज़ामिया समारोह जे सहकार सां आवाम खे सस्तो अटो मुहैया करण जो अमल शुरू कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर समारोह संजय कुमार तुर्कियो जी निगरानी हेठि अटे जे चकी मालिक मोहम्मद इरफान आरई पारां 90 रुपया फी किलो जे हिसाब सां अटो विकिरो कयो पियो वञे। ज़हरनि मूजिबि डिप्टी कमिश्नर नवीदुर रहमान लाड़क अटे जे चकी मालिकनि खे वाज़े हिदायतूं जारी कयूं हुयूं त सरकारी सब्सिडी जो मुकमल फ़ाइदो हर सूरत में आम शहरनि ताईं मुंतकिल कयो वञे, जंहिं ते अमल दरामद बाक़ाइदा शुरू थी चुको आहे। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर संजय कुमार तुर्कियो चयो त सिंध हुकूमत जी पॉलिसी मूजिबि सब्सिडी जो फ़ाइदो सिधो संओं आवाम ताईं पहुचायो पियो वञे। कंहिं बि अटे जे चकी मालिक खे सरकारी मुक़ररु कयल अघ खां वधीक क़ीमत वसूल करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। उन वधीक चयो त ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। शहरीन सिंध हुकूमत ऐं क़ौमी मक़ामी इंतज़ामिया जी इन आवाम दोस्त कदम खे साराईंदे उमेद ज़ाहिर कई आहे त सस्ते अटे जी फ़राहमी जो हीउ सिलसिलो मुस्तक़िल बुनियादनि ते जारी रखियो वेंदो। अवामी हलकनि जो चवणु आहे 90 रुपया फी किलो जे हिसाब सां अटे जी दस्तियाबी सां रोज़मर्रा ख़र्चनि में निमाया घटिताई ईंदी, ग़रीब तोड़े विचोले तबिके खे वॾो फ़ाइदो हासिलु थींदो। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी, डिविज़नल ब्यूरो चीफ, सोशल मीडिया सेंटर सिंध।